नदी चंबड़ ऐं भरपासे जी मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी जी एतिरादु कोर्ट ख़िलाफ़ पिछड़ी जे आबादकारनि ईद जे ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन हवाले सां ॾिसूं था ख़ालिद हुसैन सिद्दीकी जी ही रिपोर्ट। अलामती हड़ताल है जो पानी के बारे में चंबुड़ चाकर शाख ज़ोर शाख मीराखोरी जा आबादगार इतने मौजूद हैं। हींअर जो ही पानी आ मुसलसल 3 महीनन का वठी जनवरी का इन्हनि जो बंद लगो पियो है। तमाम घणो ज़ुल्म ऐं ज़्यादती है। हेड़ी ज़्यादती सॼे सिंध में किथे ॿिए कंहिं बि इलाइक़े में कान्हे जेको हिननि इलाइक़नि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती है। आउं सम्झां थो साज़िश आहे जीअं ही माण्हू ग़रीब माण्हू ज़मीनूं पंहिंजूं विकिणनि। जेको चीफ इंजीनियर ऐं इरीगेशन जा सेक्रेटरी आहिनि उहे नेब्ज़दा आहिनि, उन्हनि ते केस दाख़िल आहिनि ऐं हाई कोर्ट जा वाज़े अहकामात आहिनि त अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजे उहिदनि ते न रखियो वञे। उहे उहिदनि ते वेठा आहिनि, उहे ज़ाहिर आहे पंहिंजी करप्शन जी कमाई मां हिसोपति मथे ॾींदा हूंदा। पाणी कफ़न लाइ बि कोन्हे, पाणी विज़ू लाइ बि कोन्हे, पाणी वेझण लाइ बि कोन्हे, पाणी माल लाइ बि कोन्हे। सरासर ज़्यादती आहे। ख़ुदा खे मरी जवाबु ॾियणो आहे तव्हांखे। ख़ुदा रा पाणी ट्रेलुनि ताईं पहुचायो। असां मजबूर थी जॾहिं असां वटि विज़ू जो पाणी कोन्हे, पीअण जो कोन्हे, त असां एॾा तंग आहियूं जो चवण खां बि ॻाल्हि वॾी आहे। बहरहाल अफ़सोस सां थो चवणो पवे त हिते हद जा जेके MPA आहे इमदाद पितावी आहे, सतार बचाणी आहे, हू जेकॾहिं नोटिस वठनि अॼु बि एरीगेशन छा थींदी आहे। छो जो एरीगेशन वारनि खे भर्तियूं कराइण में, कुर्सियुनि जूं बदिलियूं सदिलियूं कराइण में उन्हनि जो ई हथु हूंदो आहे। त जेकॾहिं हू अॼु बि सचा थियनि, ही मज़लूम अवाम सां असांजो हुननि खे असांजा हॾ ॾोखी थियनि त हुननि खे अॼु बि घुराए अॼु बि असांखे हिसे जो पाणी वठी ॾियनि। ॿिए नंबर ते आउं गुज़ारिश कंदुसि सुप्रीम कोर्ट खे, हाई कोर्ट खे त हू पंहिंजनि कयल फ़ैसिलनि ते अमल कराइनि। ही मज़लूम माण्हू जेके ईद पंहिंजी बच्चनि जी हिते कनि पिया, जेके 7 खां 8 ॾींहं थिया हिते वेठा आहिनि कैंप ते, को बि हिते जो MPAs MNAs ऐं को बि हिते जी चूंडियल नुमाइंदो आहे, को बि हुननि जी न आयो आहे हमदर्दी जे लाइ। असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म ते असां इन्हनि जी आवाज़ उठाइण जे लाइ आया आहियूं ऐं इंशा अल्लाह असां हिन सां वाइदो था करियूं त तव्हांजो इहा आवाज़ मर्कज़ ताईं, पाकिस्तान ताईं, हर ज़िले ताईं, हर जगह ताईं पहुचाईंदासीं। पानी जे लाइ एहतजाज आहे। असां बुकेराणी पुछड़ जा आबादगार आहियूं, मीराखोरी चाकर ज़ोर शाख जा आबादगार आहियूं। बहरहाल असांखे अफ़सोस आहे सिंध गवर्नमेंट ते, का नंढड़ी कुकड़ जी चोरी थी सघे थी, उन्हनि ते क़ैद लॻी सघे थी, उहे जेल वञी सघनि था। उन कुकड़ जा चोर जेल वञी सघनि था, बकरी जा चोर जेल वञी सघनि था। छा ही पाणी ते धाड़ा पिया लॻनि। असांजी सिंध गवर्नमेंट खे अखियूं न आहिनि, उहा नथी ॾिसे। असांखे मुसलसल हिते 7 ॾींहं आहे असीं एहतजाज ते वेठा आहियूं। असां वटि न को हिते कोई चूंडियल निमाईंदो आहे, न को हिते असां वटि को कानून आहे, न को अदालतूं आहिनि। असां कंहिं झंग में रहूं पिया जिते केर बि कंहिंजी ॿुधण वारो कोन्हे। जेकॾहिं के माण्हू आहिनि त उहे सिर्फ़ु पंहिंजे बब भरण लाइ आहिनि। MNA MPA एशियन में आरामी आहिनि ऐं एरीगेशन जा करप्ट कामोरा सिर्फ़ु पंहिंजे माल मेड़ण ऐं खीसनि भरण, टेजोड़ियुनि भरण में पूरा आहिनि। पर आउं उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो थो चवां त न को क़बर में टेजोड़ियूं हूंदियूं, न को कफ़न में खीसा हूंदा। तव्हांखे मिट्टी में वञिणो आहे, ख़ुदा रा असां मिट्टी जे माण्हुनि ते थोरो अहसान करियो।